जी बिल्कुल नाज़रीन, बख्शापुर जे सिटी में मौजूद आहियूं। बख्शापुर टाउन आहे ही जेको आहे त गटर उथण करे शहर में जेको आहे त पाणी पइजी वियो आहे। हिते माण्हुनि खे अचण वञण वारे माण्हुनि खे तकलीफ़ आहे, रोज़गार वारे माण्हू खे तकलीफ़ आहे। जे ॻाल्हि कजे त स्कूली ॿारनि खे जेको आहे स्कूल वञण में तकलीफ़ आहे। हे मुकमिल शहर बख्शापुर शहर जेको घिटियूं रोड रस्ता सभु गंदे पाणी में गटरनि वारे पाणी में जेको आहे ॿुॾल आहिनि। हिते शहरी एहतिजाज कराइनि। अचो त हुननि खां पुछूं त हुननि जो वधीक कहिड़ो मुतालबो आहे। साईं बिल्कुल असांजे बख्शापुर जो हालत आहे तमाम तंगी आहे। हिते गरीब गुरब तंग आहिनि, सवारी वारा जेका बार अचनि था उन्हनि जे लाइ बि तंगी आहे। ये असांजे शहर वारे माड़ोई बिरादरी लाइ बि तंगी आहे, जेका बार अचनि था उन लाइ बि तंगी आहे। मेन बाज़ार आहे साईं, मेन गिटी आहे। हिते को बि तो कम नथो थी सघे कंहिं। असांजो इहो मुतालबो आहे, महिरबानी करे असांजे गिटी ठवाए ॾियनि। मेन बाज़ार जो गिटी आहे, हिते गरीब गुरब तंग आहिनि। 2-2.5 महीना थी विया आहिनि। असांजे मेन बाज़ार आहे, असांजो मेन रोड आहे, उन ते गंदो पाणी बीठो आहे। गंदे पाणी बीहण जे करे जेको असांखे काफ़ी मुश्किलात आहिनि। असां शहर नथा वञी सघूं। असांजे घरनि जे अॻु पाणी बीठो आहे। नंढड़ा ॿार नथा निकिरनि। जे ॿार निकिरनि था त गटर जा ढकणा खुलिया पिया आहिनि, उन्हनि में किरी था पवनि। खुदारा मां हुकूमत सिंध के DC कश्मीर के इहा अपील कंदसि त असां ते रहम जी नज़र कयो। गंदे पाणी बीहण जे करे मुख़्तलिफ़ बीमारियूं जेके आहिनि असांखे घेरे वियूं आहिनि। इन गंदे पाणी जी बदबू सबबु असांजो हिते रहण जीअण जंजाल थी वियो आहे। तमामु वॾी तकलीफ़ आहे ऐं इन गंदगी जे करे गटरनि जे पाणी जे करे वबा पई, बीमारियूं फैलजनि थियूं पाड़े में। ऐं स्कूल जा ॿार जेके आहिनि उहे बि तकलीफ़ में आहिनि। जेके रिक्शा पिया अचनि जेके उहे बि फासी था पवनि, उन्हनि खे धिको ॾियणो थो पवे। हिन खे 1.5 महीनो थी वियो आहे। असां पाण टाउन कमेटी में वियासीं, उन्हनि सां ॻाल्हायोसीं। उन्हनि चयो त असांजो जेको आहे ट्रैक्टर आयल खड़ो आहे ऐं उन में जेके आहिनि तव्हांखे कमु करे ॾींदासीं, निकाल करे ॾींदासीं। असांखे कुझु न खपे, असांखे सिर्फ़ु सफ़ाई खपे या गंदगी ख़तमु थिए, ड्रेनेज सिस्टम जेको आहे सही कयो वञे। नियाज़ भुट्टो, KTN न्यूज़, बख्शापुर।